साल 2023 जे अंदरि आलमी सतह ते जेके 2-3 मेजर ट्रेंड्स रहिया उन ते गुफ़्तगू कंदासूं। उन हवाले सां अचो त गुफ़्तगू जो आगाज़ कयूं। ऐं मूंसां गॾु मुल्क जा सीनियर सहाफ़ी ऐं नामवर तजनिगार जनाब सुहेल सांगी साहब मौजूदु आहिनि। अचो त गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। सांगी साहब साईं तव्हांखे भली कार चऊं था। थैंक यू। कल बि पाण साल जी पुॼाणी जे हवाले सां प्रोग्राम कयो हुयो। अॼु उन प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। पुॼायूं था, बल्कि अॼु त यकीनी तौर ते उहो आख़िरी राति आहे ऐं पंहिंजो मजमूई तौर ते ॾिठो वियो त टे जेके आलमी सतह ते ॾिसजे त टे मेजर ट्रेंड्स जेके आहिनि उहे असां अॼोके प्रोग्राम में जे हिन हिसे में गुफ़्तगू कंदासूं। हिकिड़ो हुयो त जेका साइंस एंड टेक्नोलॉजी जो जेको फोर्थ इंडस्ट्रियल रेवोल्यूशन जंहिंखे चवनि था, जंहिंमें आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं ॿिया जेके इहे आहिनि कंप्यूटर रिलेटेड जेको आहे उहो उन्हनि जो जेको आहे इम्पैक्ट दुनिया ते छा पियो आहे ऐं उन ते ज़ाहिर आहे हीउ जेको साल हुयो 2023 जो, छाकाणि त चैट GPT वग़ैरह त उहे गुज़िरियल साल अची विया हुया, पर हिन साल में उन्हनि जो इन्फ्लक्स जेको आहे उहो आउटरीच जेका आहे उहा सनत में वधी आहे। उनजे करे जेका दुनिया जी जेका जॉब इंडस्ट्री आहे ऐं जेको ख़ुदि इंडस्ट्री आहे उते जेको उते जॉब मार्केट आहे उन ते काफ़ी इम्पैक्ट पियो आहे। उन ते गुफ़्तगू कंदासूं। ॿियो जेको आहे इन्वायरमेंट जो मामिलो ज़ाहिर आहे काफ़ी सालनि खां वठी आहे ऐं पोएं साल तव्हां ॾिठो त COP27 जेका थी हुई शर्म शेख में, उते पाकिस्तान जे वज़ीर ख़ारजा तोड़े पाकिस्तान जी इन्वायरमेंट जी वज़ीर जेका आहे उन्हनि हुते सुठो केस पेश कयो हुयो। पर हिन साल इन्वायरमेंट जे हवाले सां कल्ह बि पाण गुफ़्तगू कईसीं क्लाइमेट चेंज जा इम्पैक्ट जेके आहिनि, पर वॉइस जेके आहिनि उहे वधीक स्ट्रेंथन थिया आहिनि, मूवमेंट्स वधीक क्लाइमेट चेंज जे हवाले सां उहे दुनिया जे अंदरि वधनि पियूं। उहो जेको ट्रेंड आहे उन ते बि गुफ़्तगू कंदासूं। ऐं टियों जेको आहे जमहूरियत मुसलसल लाथ में आहे। जमहूरी इदारा, जमहूरी रिवायतूं, जमहूरी ट्रेंड्स जेके आहिनि उहे लाथ में आहिनि। कल्ह बि पाण प्रोग्राम में जंगनि जी ॻाल्हि कईसूं, पंहिंजो यूक्रेन जी वार त पंहिंजी जाइ ते जिते मिसाल तौर उते ताक़तुनि जो जेको आहे पंहिंजो उहो मर्कज़ आहे, रूस हिकिड़े पासे बीठो आहे त ॿिए पासे पूरो ओलह जेको आहे अमरीका ऐं पंहिंजो यूरोपीय यूनियन उहो सभु जेको आहे हुनखे नेटो पूरो जेको आहे उहो यूक्रेन खे जेको आहे सपोर्ट वेस्ट पियो ॾिए। पर गज़ा में ईअं कोन पियो थिए। गज़ा में जेके हिकिड़े मासूम उहो आहिनि त जमहूरियत, जमहूरी इदारा, जमहूरी रिवायतूं, इंसान दोस्ती, ह्यूमनिटेरियन जेके आहिनि उहे वैल्यूज़ जेके आहिनि उहे डिक्लाइन जो शिकार थिया आहिनि। ख़ुदि हिंदुस्तान में ॾिसो मोदी जी जो मुसलसल जेको आहे उनमें हींअर त हिन भेरे ॾिठो त पंहिंजो राजस्थान जी इलेक्शन बि हुन खां खटियो ऐं ख़ुदि जेको आहे बर्तानिया जे अंदरि थोरे अरसे में 3-4 वज़ीर अज़म जेको आहिनि उहे तब्दील थी विया आहिनि। ट्रंप जो जेको आहे पंहिंजो राइज़ आहे पंहिंजो अमेरिका जे अंदरि, या ख़ुदि जेको आहे यूरोप जे ॿियनि मुल्कनि में जर्मनी वग़ैरह में जेको आहे राइट विंग जी जेका उहा पॉपुलिस्ट जेको आहे उहो जेको आहे उहो ट्रेंड्स वधनि पिया ऐं उनमें बि राइट विंग मतिलबु पॉपुलिज़म बि राइट विंग जो, जीअं मिसाल तौरु 60s जे ॾहाके में जेको पॉपुलिज़म हूंदो हुयो उहो डिफरेंट हूंदो हुयो। हाणे जेको पॉपुलिज़म आहे उहो राइट विंग जो पॉपुलिज़म आहे। 60s ऐं 70s में ख़ुदि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब ऐं पंहिंजो जेको आहे इंदिरा गांधी, सुकार्नो ऐं इहे बि उन वक़्त जा पॉपुलिस्ट लीडर हुया, पर इहे लिबरल प्रोग्रेसिव जेको आहे पंहिंजो हुन सां मैच करे अॻिते वधंदा हुया।